जिंदगी जो सफर मुख्तसर मुख्तसर याद आहे ना, याद आहे ना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी विलेज लाइफ जे टॉपिक ज़िंदगी जो सफ़र में खुश आमदीद। दोस्तों, अॼु असां वटि असांजे स्टूडियो अमीन आर्ट्स क्लब में जेको आहे सो असांजो प्यारो दोस्त ज़ीशान अली कासमी दादू खां कई आया आहिनि। हीअ तिर्स कीअं पढ़िजे उन ग्रुप जो एडमिन आहे। साईं सां कचहरी कंदासीं ऐं साईं खां ज़िंदगी जो हाल अहवाल पुछंदासीं। साईं पहिरियां तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। साईं, मुंहिंजो तारीफ़ फ़क़ीर ज़ीशान अली पंवर फ्राम प्यारो स्टेशन, ज़िलो तालको दादू मिठा। साईं, तव्हांजी जेका ज़िंदगीअ जो हींअर सफ़र हले थो इन में जेको आहे सो तव्हां पंहिंजी तफ़सीलात ॾियो त कीअं थो हले ऐं कहिड़े टॉपिक जे हवाले सां तव्हां कमु कयो पिया, इस्लामी लिहाज़ सां या सोशल लिहाज़ सां? अल्हम्दुलिल्लाह साईं, मदीने वारे साईं जो एहसान आहे। अल्हम्दुलिल्लाह महबूब मदीने वारे साईं जी सना कयूं बि पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह झर झंग पहुचायूं पिया। इहो हिन आजिज़ ते मदीने वारे साईं जो निगाह करम आहे जो सना में हीउ जेको ज़िंदगी जो सफ़र आहे गुज़रे पियो। मां हिन ज़िंदगी मां तमामु घणो ख़ुशि आहियां। ऐं साईं, इहे जेका तव्हांजा ग्रुप आहिनि, हीअ तिर्स कीअं पढ़िजे सोशल मीडिया ते, उन्हनि में या हीअ जेका शाइरी वारो कमु कयो था तव्हां सहेड़नि जो, उहो केतिरे अरसे खां कयो था ऐं जेको आहे सो उहो कंहिंखां मुतासिर थी करे जेको आहे सो तव्हांखे इहो शौक़ु थियो? मिठा, दरअसल तक़रीबन 2007 खां वठी हीउ जेको सिस्टम आहे नातिया कलाम जो अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे। तक़रीबन हिन वक़्त ताईं तक़रीबन 800 जे क़रीब जेके आहिनि नातिया शाइरी ऐं असांजा जेके सूफ़ी किराम शाइर आहिनि उन्हनि जे हवाले सां किताब जेके आहिनि पंहिंजी लाइब्रेरी में गॾु कया आहिनि। ऐं उन खां अलावा हीअ तिर्स कीअं पढ़िजे ग्रुप जेको अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं 6 ग्रुप जेके आहिनि अल्हम्दुलिल्लाह कमु करे रहिया आहिनि। तक़रीबन 1450 जेके मेंबर ताईं हीअ असांजो जेको मवाद आहे, हीअ जेका असांजी ख़िदमत आहे अल्हम्दुलिल्लाह सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। साईं, हिन महिल ताईं जेका तव्हां शाइरी सहेड़ी आहे सिंध जे मशहूरु शाइरनि जी, उन्हनि मां मुख़्तसिर जेके शाइर आहिनि उन्हनि जे किताबनि जे बारे में कुझु हवालो ॾींदा? तक़रीबन मिठा शाइरी जेका नातिया कलाम जे हिसाब सां हज़रत हाजी गुलाम नबी महसूस साहब, साईं अब्दुल रहीम अज़मी साहब, फ़क़ीर मीरल गिलाल, साईं फैज़ जुणेजो साहब, साईं करीम बख्श मशहूरी साहब, उन सां गॾोगॾु तमामु काफ़ी कसीर तादाद में असांजा जेके शाइर आहिनि उन्हनि जी अल्हम्दुलिल्लाह नातिया कलाम जा किताब जेके आहिनि हिन आजिज़ जी लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। माशाल्लाह साईं, तमामु भलो कमु आहे। ऐं हिन कमु करण जो तव्हां कंहिंखां उजूरो बि कॾहिं वरितो आहे या मिसाली ॻाल्हि जेको आहे सो हीअ पंहिंजे नेकिन जे हिसाब सां या फ़ी सबीलिल्लाह कयो था? मिठा, हिन में को बि मतिलबु जेको ताउन आहे बसि मदीने वारो साईं पंहिंजी गंज मां ॾिए पियो। इहा ख़बर न पई पए त किथां अचे पियो। ऐं जेको हीउ नातिया कलाम जा जेके किताब आहिनि ऐं उन खां अलावा हीअ सॼी सिंध में जेके सफ़र आहिनि त मुंहिंजो जेको अकुलु आहे उहो पाण मतिलबु इन ॻाल्हि खे तस्लीम नथो करे त हेतिरे थोरे वक़्त में हेतिरो मवाद गॾु करणु ऐं हेतिरे परे परे ताईं वञणु, इहो बसि मदीने वारे साईं जी निगाह करम आहे जेको ही पंहिंजो कमु वठनि पिया। साईं, आख़िरी सुवालु इहो आहे त असांजे शहर पक्काचांग में तव्हां आहियो, अमीन आर्ट्स क्लब में मुख़्तलिफ़ दोस्तनि सां तव्हांखे जेको आहे सो मुलाक़ात थी, उन जे बारे में कुझु तासुरात ॾींदा असांजे शहर जे बारे में ऐं असांजे पक्काचांग जा जेके माण्हू तव्हां सां मिलिया आहिनि या जेके मिलंदा उन्हनि जे बारे में तासुरात ॾियो? जी मिठा साईं, तमामु असां पक्काचांग जे शहर में आयासीं। तमामु हितां जा माण्हू जेके हुया मोहबती उन्हनि प्यारनि सां असांखे नवाज़ियो, जंहिंमें साईं सोबदार ख़ाशिक़ अली साहब, साईं आज़ाद अब्दुल हक़ शर साहब, असांजो प्यारो पीरी शाइर अहले सुन्नत साईं डॉक्टर दिलमुराद शर साहब ऐं असांजो पीरी प्यारो दोस्त हरदिल अज़ीज़ आशिक़ रसूल साईं मोहम्मद अमीन मजीदाणो साहब, जिन वटि असां अॼु आयासीं। ऐं तमामु असांजी दिलि ख़ुशि थी आहे ऐं तमामु घणा भाऊ वारनि जेके आहिनि असांखे प्यार ऐं क़ुर्ब ॾिना आहिनि।
वॾी महिरबानी साईं, असां तव्हांखे पक्का चांग अचण ते हर भेरे ख़ुशामदीद कंदासीं इंशाल्लाह। इन खां बि वधीक इज़त अफ़ज़ाई कंदासीं। वॾी महिरबानी।